कुबो सईद खान में सैफुल्ला मक्सी ब्रांच मां निकिरंदड़ पितूजा शाख जी खाटरी न थियण ख़िलाफ़ आबादकारनि जो हबीबुल्ला अहमद अली मक्सी अली दोस्त मक्सी की अगवाणी में पितूजा पुल वेझो टायरनि के बाहियूं ॾेई सैफुल्ला मक्सी ब्रांच के इंजीनियर अली अकबर कलबड़ ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौके ते आबादकारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अब्बाशी खाते जे नाअहल ऑफिसरनि जे करे गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां पितूजा शाख जी खाटरी न थी सघी आहे, जंहिं लाइ ज़रई पाणी जे न पहुचण करे आबादकारनि जा फसल न थियण करे खेनि लखें रुपयनि जो नुक़सान थिए थो। हुननि जो वधीक चवण हो त सिंध सरकार तरफ़ां शाखुनि जी खाटरी लाइ करोड़े रुपया जारी कया, पर आबपाशी खाते जे इंजीनियर ठेकेदार सां मिली भगत करे पैसा हड़प करे छॾिया आहिनि। हुननि वज़ीर आला सिंध ऐं आबपाशी खाते जे वज़ीर खां मुतालबो कयो त सैफुल्ला मक्सी ब्रांच मां निकिरंदड़ पितूजा शाख जी खाटरी जल्द अज जल्द कराए आबादकारनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में ग्वादर मोटरवे ते धरणो हणी सिंध बलोचिस्तान तरफ़ ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक बंदि कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची